माया किशोर स्वर्ण इसरानी 8 मई जो थैलीसीमिया दिवस मनायो वेंदो आहे। इन थैलीसीमिया जे संदर्भ में घणई जेकी भ्रांतियूं आहिनि या कंहिंखे जानकारियूं कान्हे, हिन ई लाइ अॼु मूं ये वीडियो ठाहिण जी कोशिशि कई आहे। तव्हांखे हिन बारे में अॼु सॼी जानकारी ॾींदुसि। थैलीसीमिया छा आहे, थैलीसीमिया जो बचाव कीअं थींदो ऐं थैलीसीमिया जे बारे में पाण जागरूक कीअं थियणु घुरिजे। सॼी ॻाल्हि लाइ तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। हर उम्र जे सिंधी लाइ सिंधी ॿोली में ख़ासि सिंधी चैनल सिंधी नॉलेज। धीअ पुट जे विहांउ करण जे समय पाण जीअं जनम पत्री मिलाईंदा आहियूं, हुन खां बि पहिरीं ज़रूरी आहे कि पाण पंहिंजे ॿारनि जी पहिरीं थैलीसीमिया जांच करायूं कि किथे कंहिंखे माइनर त कान्हे। छोकी थैलीसीमिया जी जांच खां पोइ हुनजी रिपोर्ट जे आधार ते ई असांखे विहांउ करणा घुरिजनि। छोकी पाण जनम पत्री त मिलाईंदा आहियूं पर थैलीसीमिया जी रिपोर्ट जी मैचिंग कान कंदा आहियूं। कॾहिं कॾहिं थैलीसीमिया माइनर अगरि छोकिरे या छोकिरी ॿिन्हिनि खे थो थिए त अचण वारे समय में हुनजी जेकी संतान थींदी उहा थैलीसीमिया मेजर थी सघे, जेकी गंभीर समस्या खे जन्म ॾींदी। छोकी अचण वारी जेकी संतान आहे उनखे अगरि मेजर थैलीसीमिया थिए थो त हर महीने खून जी ज़रूरत पवंदी ऐं उहो ॿारु अली कमज़ोर थींदो वेंदो। त हिन करे ज़रूरी आहे कि पाण ॿारनि जो विहांउ करण खां पहिरीं ही ॼाणे लाहियूं कि पंहिंजे ॿारनि खे किथे थैलीसीमिया माइनर त कान्हे। थैलीसीमिया हिकु अनुवांशिक दोष आहे जेको हिन सां पीड़ित रहंदो आहे, हुनखे हीअ माउ ऐं पीउ खां मिलंदो आहे। थैलीसीमिया माइनर जेका हूंदा आहिनि हुननि जा अगरि विवाह थो थी वञे त हुन जा जेका ॿार थींदा हुनखे बि थैलीसीमिया मेजर थी थो सघे। थैलीसीमिया माइनर माण्हू जेको हूंदो आहे उहो पूर्णतः स्वस्थ हूंदो आहे, हूअं त कोई चिंता वारी ॻाल्हि कान हूंदी आहे। लेकिन समस्या तॾहिं ठहींदी आहे जॾहिं माता पिता ॿई थैलीसीमिया माइनर या कैरियर हुजनि। अहिड़े में हुननि जा जीवाणु थैलीसीमिया मेजर ॿार खे जन्म ॾेई था सघनि। हिन करे ही ज़रूरी आहे कि पाण हिन जी सुरक्षा ख़ुदि पंहिंजे हथनि सां करूं कि पाण पहिरीं ई सां थैलीसीमिया जी जांच कराए लाहियूं। अहिड़ा ॿार शारीरिक रूप सां सक्षम कान हूंदा आहिनि, मानसिक रूप सां बि पीड़ित थी वेंदा आहियूं। अहिड़े ॿारनि में खून जी कमी त रहंदी आहे, हुननि जे शरीर जो रंग बि पीलो थियण लॻंदो आहे, ॿार सुस्त रहण लॻंदा आहिनि ऐं अहिड़े ॿारनि जी उमिरि बि वधीक कान थींदी आहे। हू जेसिताणी जिंदा रहंदो आहे उनखे हर 15-20 ॾींहंनि में खून जी ज़रूरत हूंदी आहे। हिन करे पाण हिन थैलीसीमिया दिवस ते ॿियनि खे बि जागरूक करूं ऐं ख़ुदि बि जागरूक थियूं ऐं थैलीसीमिया जी जांच ज़रूरु करायूं। पूरे भारत में तोलानी सेवा संस्थान जे द्वारा जॻह जॻह ते थैलीसीमिया जांच शिविर लॻाया वेंदा आहिनि। पूरे सिंधी समाज जी जेकी अलॻि अलॻि शहरनि जी पंचायतूं आहिनि या संत निरंकारी मिशन जो जेको संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन जा रक्तदान शिविर थींदा आहिनि, हुन में बि थैलीसीमिया जो कैंप लॻंदो आहे। हिन प्रकार सां तोलानी सेवा संकल्प संस्थान जे माध्यम सां अॼु थैलीसीमिया जी जांच जॻह जॻह ते कराई वेंदी आहे ऐं हीअ शिविर बि तव्हां पंहिंजे शहर में लॻाए था सघो कि हिन शिविर जे माध्यम सां ख़बर पवंदी कि किथे पंहिंजे ॿारनि खे थैलीसीमिया माइनर त कान्हे। त कीअं लॻी असांजी अॼु जी हीअ प्रस्तुति? अहिड़ी प्रस्तुतियुनि लाइ तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।